सौराब जे खिलाफ वॾी साजिश थी रही आहे। वो एतिरो कमज़ोर कोन्हे को। बिजनेस कम्युनिटी मां खेसि अलॻि कयो पियो वञे। अदा सौराब जो शहर छॾण इन ॻाल्हि जो सबूत आहे त हू कंहिं वॾे ॾोह में इन्वॉल्व आहे। जेकॾहिं हू इन्वॉल्व न हुजे हा त हू रातो राति ईअं शहर छॾे छो भॼे हा। ॿियो त ठहियो पर हुन पंहिंजी धीअ खे बि न आयो ॿुधायो ऐं कनीज़ खे बि ख़बर न आहे त हू कहिड़े शहर में लिकियल आहे। न शुमाइला ईअं न आहे। सौराब थोरो उॿरो आहे, जल्दबाज़ आहे, पर पंहिंजो शहर ईअं छॾण उनजी इहा जल्दबाज़ी न आहे, इन में का साज़िश आहे। यासिर ॾाढी कोशिश कई आहे त मामला बहितर थी वञे, पर शुमाइला मूंखे लॻे थो त मूंखे पाण सिधीअ तरह इन मामले में इन थियणो पवंदो। तूं छा कंदे, कंहिंखां मदद वठंदे ऐं छा अदा सौराब तुंहिंजी इहा मदद क़बूल कंदो? ॾिस हू क़बूल करे या न करे, पर मूंखे त खेसि ईअं अकेलो नाहे न छॾणो हुनखे। वरी बि अहिड़ी सूरत हाल में असांजी केरु मदद कंदो? मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे MNA ऐं हुन जा तालुकात CM साहब सां तमामु सुठा आहिनि। उहो असांजी मदद कंदो ऐं हो खेसि चई सौराब जे मामलनि खे संदसि हक़ में कराए वठो। मां सुभाणे ई हुन सां मुलाक़ात कयां। मां सम्झां थी तूं हरू विच में थो पवे ऐं मूंखे यकीन कोन थो अचे त अदा सौराब असांखे पंहिंजे वेझो आणींदो ऐं हू त हमेशह असांखे पंहिंजो दुश्मन सम्झंदो आहे। ॾिस शुमाइला, हू मुंहिंजो भाउ आहे। मां हुनखे ईअं तकलीफ़ में नथो ॾिसी सघां ऐं तूं ॼाणी थी त मुंहिंजी दिलि हुन जे लाइ केतिरी तड़पंदी आहे। चङो, हाणे कावड़ न कर, अलाह ख़ैर कंदो। यासिर खे चइजांइ त मूंसां गॾिजी हले, ईअं केॾांहुं निकिरी न वञे। ठीकु आहे। केॾनि सालनि खां पोइ सौराब जे घर वियासीं। सची ॻाल्हि इहा आहे त ईअं लॻो ॼण थधी छांव में अची विया हुजूं। तोखे कीअं लॻो शुमाइला? अधी कनीज़ असांजे वेझो अचणु न पई चाहे, बसि हू मजबूर हुई पंहिंजी धीअ माहिन जे हथां। असांजो उते हलणु शायदि उनखे कोन पियो वणियो। ईअं कोन हो शुमाइला, हुन लखे इज़तूं ॾिनियूं। मां हुनजे अखियुनि में तमामु घणो पछताव ॾिठो। हुनखे इलाही सुकून मिलियो पंहिंजनि खे अहिड़े वक़्त में पाण सां गॾु ॾिसी। ईअं तोखे थो लॻे कुर्बान, हक़ीक़त ईअं कोन आहे जीअं तूं सम्झी पियो। तो ॾिठो कोन, उहो घणो ख़ामोशी हुई। जेकॾहिं कुझु पुछूंसि पिया त ॾसे पई, न त चुप कई वेठी हुई। भाॼाई पंहिंजे पछताव में हुई। खेसि शिदत जो अहसासु थी रहियो हो, जंहिं करे हू कंधु झुकाए वेठी हुई। मां इन करे ई तकिड़ो उथियुसि त जीअं खेसि घणो वक़्तु पछताव में ईअं सड़ंदे न रहणो पए। बहरहाल तव्हां पंहिंजे भाउ जे इश्क में आहियो, तव्हांखे सभु कुझु बहितर पियो लॻो। हाणे माठड़ी करे सुम्ह, सुबुह सवेर उथणो बि अथई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।